कंदकोट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ज़िले कशमोर 8 कंदकोट में सावणीअ जी तेज़ बरसातनि जे पेश नज़र उपाउनि बाबति निगरानीअ जी ज़िम्मेवारी मिलण बाद सूबाई सलाहकार एजाज़ खान जखराणी अॼु कंदकोट पहुची डिप्टी कमिश्नर ऑफिस में ज़िले इंतज़ामिया ऐं लाॻापियल खातनि जी अॻुवाणनि सां गॾिजाणी करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। सूबाई सलाहकार डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणीअ खां सावणी जे तेज़ बरसातनि जे हवाले सां वापडा अमले खे म्यूनिसिपल पब्लिक हेल्थ आपाशी रेवेन्यू जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द खेनि कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ 24 कलाक अलर्ट रहण घुर्बल मशीनरी ऐं दवाउनि जी दस्तियाबीअ खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। ऑफिसरनि पारां कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 030831612828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।